बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम दोस्तन के सिंधी अपडेट में खुश आमदीद। दोस्तों जी हिकिड़ी वीडियो असां यूट्यूब ते असांजी नज़रनि खां गुज़री आहे, जंहिंमें हिकु तरफ़ खां थंबनेल में लॻल आहे ग़ुलाम हुसैन जो फ़ोटो ऐं ॿी तरफ़ खां आहे मुमताज़ मौलाई जो फ़ोटो। जीअं त उन वीडियो खे ओपन करण सां जेको आहे त पहिरियां ग़ुलाम हुसैन जी उन प्रोग्राम जी क्लिप लॻल आहे जंहिंमें हुन नशे जी हालत में परफॉर्मेंस कई, ऐं बाद में जेको आहे मुमताज़ मौलाई जी हिकिड़ी टिकटॉक जी वीडियो जी क्लिपूं लॻल आहिनि, कुझु क्लिपूं जंहिंमें मुमताज़ मौलाई उथंदे ई चए थो त तोखे शर्म अचणु खपे, ईअं कमु कबो आहे, ही आहे हू आहे वग़ैरह 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 घटि वधि ॻाल्हाए चुको आहे। दोस्तों उनखां बाद हिकिड़ी ॿी वीडियो टचिंग सां मुमताज़ मौलाई जी ॿी आहे, जंहिंमें हू शाहिद राहूजा जो नालो खणे थो त शाहिद राहूजा तूं मुसलसल मूंसां विढ़ंदो आयो आहीं, तूं असांजो जेको आहे त ख़ानदानी दुश्मन आहीं, तूं असांजा ख़ानदानी जहिड़ा कराईंदो आयो आहीं, ऐं तूं जेको आहे त फिलान टीर मटीर। दोस्तों इनमें हिकिड़ी तव्हांखे कंफर्म मां हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां त ही जेकी वीडियो मुमताज़ मौलाई जी आहे ही ग़ुलाम हुसैन उमराणी जे ख़िलाफ़ु न आहे। इन करे ग़ुलाम हुसैन जा फैन दिलि बर्दाश्त था न थियनि, छो त मुमताज़ मौलाई ऐं ग़ुलाम हुसैन उमराणी बहितरीनु दोस्त रही चुका आहिनि, हिक ॿिए खे ॼाणींदा सुञाणींदा आहिनि। जॾहिं थी वीडियो जो मुमताज़ मौलाई जी क्लिपनि जो जेकी ये वीडियो शामिलु कई वई आहे टिकटॉक वारी मुमताज़ मौलाई जी, सो उहो शाहिद राहूजे खे मुखातिब करे थियो त तूं मुंहिंजो दुश्मन आहीं, तूं मूंसां कॾहिं बि नाहे ठहियो। उन जी असल वजह हीअ आहे त शाहिद राहूजो जेको आहे त ॻोल्हे शोले सिंध सॼीअ मां मुनवर मौलाई पैदा कयो, ऐं मुनवर मौलाई जे अचण सां जेको आहे मुमताज़ मौलाई खे काफ़ी फ़र्क़ु पियो हो। उन खां बाद इन्हनि जो तसलसुल, इन्हनि जो जेको टसल आहे, या सम्झो त इन्हनि में जेको नफ़रत पैदा थी आहे, उन खां बाद खोड़ सारियूं ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि। त दोस्तों उन खां बाद जेको आहे शाहिद राहूजो जेको ऐं मुमताज़ मौलाई पाण हिक ॿिए खे जेको आहे त सोशल मीडिया ते बि घटि वधि चवंदा ईंदा आहिनि। सो कंफर्म इहो करिणो हुयो त उन वीडियो में ग़ुलाम हुसैन उमराणी जे बारे में मुमताज़ मौलाई कुझु बि नाहे ॻाल्हायो। तो दोस्तों सिंधी अपडेट में असां तव्हांखे हिकु चकर रिक्वेस्ट ज़रूरु कंदासीं त प्लीज़ असांजे चैनल सिंधी अपडेट खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, ऐं बेल जे आइकन खे बि ज़रूरु टाइप कजो, ताकी अचण वारी हर वीडियो तव्हांजी ख़िदमत में पेश थी सघे, ऐं सिंधी फ़नकारनि सिंधी अदाकारनि जी ज़िंदगी जे मुतलिक़ जेकी अपडेट आहे तव्हां तक बआसानी पुॼी सघे। इंशाल्लाह दूसरी